रियासत रियासत। फकीरा जे करे मां चाहियां न त तोखे हिते ही पूरो करे सघां थो। त पोइ कर न पूरो, कंहिं रोकियो तोखे? मां हिते पूरो थी वेंदुसि। तूं छा थो समझी त तूं हितां ज़िंदा वापसि वेंदे? मुझे त वार खे बि तव न ईंदो फकीरा, छो त मां हिते पूरे बंदोबस्त सां आयो आहियां। तुंहिंजो कहिड़ो बंदोबस्तु थियल आहे सूबेदार? ॾेखार मूंखे, मां बि त ॾिसां तूं कहिड़ी चाल खेॾणु थो चाहे। फकीरा मां तोखे मारणु नथो चाहियां, पर इहो तोखे ॾेखारियां थो। जेकॾहिं मां तोखे मारियां बि हा न त तूं हितां ज़िंदा वापसि न वञी हा। इहो नमूनो तोखे ॾेखारियां थो, तॾहिं तोखे यकीन ईंदो। हवासन ते रहे थो खौफ कारी, हवस ऐं हिर्स जी आ जंग जारी। हवासन ते रहे थो खौफ कारी, हवस ऐं हिर्स जी आ जंग जारी। करे थो रत पंहिंजो ई बगावत, हिते हर के जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। हवा जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। कबीलन में किथां आई ही वहशत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। कादन कॾहिं बि ख़ामोश थी कोन वेहंदो। हू पंहिंजे पुट खे ॻोल्हण लाइ ज़मीन आसमान हिकु करे छॾींदो। कादन त ज़ोर लाईंदो, पर मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। अम्मा बख्ती कादन जे पुट खे अगवा छो करायो? मूंखे लॻे थो त अम्मा बख्ती खे कादन मां गदारी जो ख़ौफ़ थी पियो आहे। छा दोदा ईअं थी सघे थो त कादन अम्मा बख्तीअ सां गदारी करे? न सदाम, मूंखे नथो लॻे कादन अम्मा बख्ती वारनि सां गद्दारी करे ऐं फ़क़ीर वारनि जो साथ ॾींदो। त पोइ कहिड़ो सबबु आहे कादन जे पुट खे असांजे हथां अगवा करायो वियो आहे? इहा जांच कंदासीं त ख़बर पइजी वेंदी। नज़र या ग़लती बि कॾहिं न कजां। जेकॾहिं ॿ अना बि अम्मा बख्ती खे ख़बर पई न त पाण सभई जो सभई मारिया वेंदासीं। जहिड़े नमूने सां
कादन अमा बख्ती जे हुकुमनि जो पाबंद आहे ईअं असांखे ई हुकुम मञणा पवंदा। इन पोयां अमा बख्ती जो कहिड़ो मक़सदु आहे इहा जांच करण जी आहे, पुछा करण जी असांखे ज़रूरत न आहे। जेकॾहिं ईअं कयोसीं त अमा बख्ती जे हुकुमनि जे ख़िलाफ़ वेंदासीं ऐं सभु जो सभु मारिया वेंदासीं। इन करे जेको बि असांखे हुकुम मिलियल आहे उन ई ते अमल करणो आहे। मूं मथां तोखे भरवसो करणो ई पवंदो फ़क़ीरा। जेकॾहिं मां तोसां गद्दारी कयां हा न त तोखे हिते ई पूरो करे छॾियां ऐं तुंहिंजो लाश हितां खणाए वञी कादन जे हवाले कयां, पर मूं ईअं न कयो। सूबेदार दिलशेर खान ना फकीरे के खत्म करण एतिरो आसान ना है जेतिरो तूं समझी रखियो आहे। जेकॾहिं तुंहिंजे दोखे सां मां मारियो बि वञा हा तॾहिं बि तूं हितां ज़िंदा वापसि न वञी हा। इन करे इहे चालूं खेॾण ऐं दोखे जो ख़्याल पंहिंजे दिल मां कढी छॾ। असां ॿिन्ही जो दुश्मन हिकु ई आहे। नियत साफ़ रखंदे त पोइ असां इन कादन खे शिकस्त ॾेई सघूं था, पर जेकॾहिं दिल में बुग़्ज़ रखे न त मूंसां गॾु तूं बि मारियो वेंदे सूबेदार, तूं बि। कादन ॿुधायो आहे त पनाह घर छॾे निकिरी वियो आहे, उन जी जांच लाइ वेंदसि। हाँ, पनाह घर छॾे वियो आहे? पोइ इहा ॻाल्हि कादन मूंसां छो नाहे कई? हिते एॾो ख़तरो आहे छा? हिते हुकुम सिर्फ़ अमा बख्ती जा हलंदा आहिनि। उन जे ख़िलाफ़ जेको बि वियो उहो मारियो वेंदो। बाबा कपिड़ा लटा ठाह त वापसि था हलूं। सत रियासत रियासत रियासत। मुंहिंजो हिकु राति निकिरण छा थियो? मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो पुटु अगवा थियो या घरां निकिरी वियो? तव्हां मां कंहिंखे का ख़बर ई न पई। वाह, इन ॻाल्हि मां साफ़ ज़ाहिर थियो त तव्हां पंहिंजो फर्ज़ पूरो नथा निभायो या असुल हकीकत मुखां लिखायो था पिया। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जेकॾहिं पनाह अगवा थी वियो आहे त उन जी सज़ा तव्हांखे ज़रूर मिलंदी। जेकॾहिं पनाह घरां निकिरी वियो आहे त पोइ बि थोरी घणी तव्हांखे सज़ा मिलंदी। पनाह खे त मां ॻोल्हे वठंदुसि,
पनाह अगवा थियो आहे या गुम थियो आहे, उन जी सज़ा त तव्हांखे ज़रूर मिलंदी, हर हाल में मिलंदी। वो भल थोरी हुजे या घणी, तव्हां उन सज़ा जा हक़दार आहियो। थोरी या घणी तव्हांखे सज़ा ज़रूर मिलंदी, ज़रूर मिलंदी। पोइ वञी तव्हांखे ख़बर पवंदी त कादन जो कहर कीअं कड़कंदो आहे, कीअं कड़कंदो आहे। हिते हर कंहिंजी पंहिंजी रियासत, 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 रियासत। अम्मा जेकॾहिं इजाज़त हुजे त घरां थी अचां? घरां थी अचां? कहिड़ो कमु आहे? कादन ॿुधायो आहे त पनाह घर छॾे निकिरी वियो आहे, उन जी जाच लाइ वेंदसि। हाँ, पनाह घर छॾे वियो आहे? पोइ इहा ॻाल्हि कादन मूंसां छो नाहे कई? शायदि कादन इन ॻाल्हि खे वॾो मसइलो नथो सम्झे, तॾहिं तव्हां सां ॻाल्हि न कई अथसि। पनाह खे पाण ई कादन ॻोल्हे हथु कंदो, तुंहिंजे ॿाहिरि वञण मां को फ़ाइदो नाहे। अम्मा दिल जे सुकून लाइ ॿाहिरि थी वञा। ठीकु आहे, थी अचु, पर जल्दी अचण जी कजाए। जी अम्मा। अम्मा छा मूंखे इजाज़त न मिलंदी? मां वाइदो थी कयां अम्मा, मां बशीर सां मोटी ईंदसि। तोखे मां ॿाहिरि वञण जी इजाज़त नथी ॾेई सघां। अम्मा मुंहिंजा सभु घर भाती परेशान हूंदा, जेकॾहिं हिकु दफ़ो उन्हनि सां मिली ईंदसि त हू मुतमइन थी वेंदा। अॼु राति मां कादन खे चवंदसि तोखे तुंहिंजी घर भातियुनि सां मिलाए ईंदो। तूं परेशान न थी, तूं हिते महफ़ूज़ आहीं, पर जेकॾहिं घणो ज़िद कंदीअ न त पोइ मारी वेंदीअ। हवा जाई हिते मजबूर आहे, अजब दुनिया संदो दस्तूर आहे। कबीलन में किथां आई ही वहशत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। तुंहिंजी कादन हिकु बि नथो ॿुधे ऐं हवेली में वञण जी बि इजाज़त न आहे। ॿुधां अधु खे कीअं वठी ईंदो? बानो खे उतां वठी अचण वारो अदा कादन आहे, जेको असांजी हिकु बि नथो ॿुधे। मां त चवां थो सभु गॾिजी हवेली जे ॿाहिरियां दर ते हली धरणो था मारूं। मामा अहिड़ो कमु कर जो उतां सभिनी जा सिर्फ़ लाश अचनि। हिते एॾो ख़तरो आहे छा? हिते हुकुम सिर्फ़ अम्मा भक्ति जा हलंदा आहिनि, उन जे ख़िलाफ़ जेको बि वियो उहो मारियो वेंदो। बाबा कपिड़ा लटा ठा त वापसि था हलूं। एॾो हिते ज़ुल्म बि नाहे मुबारक। ख़ैर मुबारक। जेकॾहिं सभु कुझु कादन जे हथ में आहे, हलो गॾिजी कादन खे था मिंट कयूं। हाणे अदा तरफ़ मां का बि उमेद रखी न वेंदुसि, बाक़ी जेकॾहिं तव्हांखे कुझु आसरो आहे भले थी अचो। बाबा मां हिकु चकर ॿीहर मामा वारनि सां गॾु वञां थो, ख़ुदा कंदो चाचा खे राम अची वेंदो। पोइ हलो हींअर था हलूं, घणी देरि थियणु न घुरिजे। अचो। फ़क़ीरे जो नंबर नथो लॻे, जेकॾहिं फ़क़ीरे जो नंबर मिली वञे त फ़क़ीरे खे अहिड़ो त राज़ ॿुधाईंदुसि, अहिड़ो त राज़ ॿुधाईंदुसि पूरी रियासत में ज़िलज़िलो अची वेंदो। ज़िलज़िलो कुझु बि कर निहाल, छा बि कर, पर इन हक़ीक़त खां जल्द में जल्द फ़क़ीर खे आगाह कर। हिकु त दिलि मुंहिंजी इहा थी चए त मां पाण वञी ने कादन जे साम्हूं उन माई भक्तीअ जा राज़ खोलियां,
ऐं उहे कारनामा खोलिया जेका हिन वक़्तु उहे कारनामा करे थी पई। न निहाल है इन ॻाल्हि खे राज़ रख ऐं इहा ॻाल्हि रुॻो फ़क़ीर खे ई ॿुधाइणी आहे। पोइ ॾिसूं था त फ़क़ीरो कहिड़ो फ़ैसिलो थो करे। कोड़ी ॾिस न हिन वक़्त ताईं त ॿिन्ही जो नंबर लॻे ई नथो। हाणे जॾहिं नंबर लॻे ई नथो त असांखे ख़बर कीअं पई त उहे ॿई ॼणा आख़िरकार आहिनि किथे। ज़ाहिर आहे हू कंहिं कम सां हूंदा न, तॾहिं त हुननि जा नंबर बंदि लॻा पिया आहिनि। राति ताईं हू असांखे ज़रूरु पंहिंजे हाल अहिवाल खां वाक़ुफ़ु कंदा। हुननि खे बि ख़बर हूंदी त असां हुननि खां सवाइ केॾा बेक़रार आहियूं। थोड़ी मां पाण हिन इंतज़ार में आहियां त राति काल सलो तक पर जॾहिं काल न कयनि न त पोइ मूंसां खे हलंदा रहंदसि। अदा तूं वञ मानी जो चई अचे। हाँ यार नार जल्दी कर, ॾाढी बुख लगी। हाज़ुर फ़क़ीरा देर कोन थींदी। अदा फ़क़ीरा हाणे इहो ॿुधाए त हिन सूबेदार मथां भरोसो करे सघिजे थो? इन सूबेदार मथां भरोसो ना है करणो, पर उनके इस्तेमाल कंदासीं। जेको तव्हां सोचियो आहे न त सूबेदार बि इहो ई सोचींदो हूंदो। फ़क़ीरा सूबेदार हिन महिल कादन खां ॾिनल आहे, उहो असां सां धोखो करे सघे थो। इन लाइ चवां थो अदा फ़क़ीरा हाणे जेको कुझु बि करणो पवंदो न पाण खे करणो पवंदो। सूबेदार मथां मुंहुं नाहे पाड़ियो, जेको कुझु कंदासीं असां ई कंदासीं, पर इन सूबेदार खे अहिड़ो त दोखो ॾींदासीं जो उन जे पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वेंदी। दुश्मन मूंखे मारण चाहिनि था, इन करे पनाह खे नुक़सान कोन ॾींदा। जेकॾहिं पनाह उन्हनि वटि आहे त हू मूंसां राब्तो ज़रूरु कंदा। कादन मां ही दुख बर्दाश्त करे न सघंदसि। जेकॾहिं पनाह खे कुझु थियो न त मां बि ज़िंदा रही कोन सघंदसि। जेको थियो गुज़री वियो, तव्हां उन खे छॾियो। इहो ॿुधायो त हुननि जो छा करणो आहे। असां लाइ कहिड़ो हुकम आहे? फ़क़ीर खे हथी को करे हुनखे कादन जे हवाले करणो पवंदो। जेकर असां ईअं न करे सघियासीं न त तव्हांखे त कुझु कोन थींदो, पर मां मारियो वेंदुसि। सत रियासत रियासत रियासत। तोखे ईअं नथो लॻे त असांजे छोकिरे खे अगवा कयो वियो आहे? अहिड़ा के बि शायदि न आहिनि मिलिया। जन्म ज़ाहिर थिए त पनाह खे अगवा कयो वियो आहे। जेकॾहिं अगवा न आहे थियो त पोइ काॾे वियो? भॼाई बानो जे करे बि परेशान हुयो। इहो चई वियो त जेकॾहिं भॼाई बानो खे न छॾे वियो त मां घर छॾे हमेशह हमेशह जे लाइ हलियो वेंदुसि। मूंखे ईअं लॻे थो त हू असां खां नाराज़ थी वियो आहे। जेकॾहिं नाराज़ थी वियो आहे त हुनजी कावड़ ख़तम थींदी त हू ज़रूरु घर मोटी ईंदो, पर जेकॾहिं हू अगवा थी वियो आहे त पोइ तो छा कंदे? दुश्मन मूंखे मारण चाहिनि था, इन करे पनाह खे नुक़सान कोन ॾींदा। जेकॾहिं पनाह उन्हनि वटि आहे त हू मूंसां राब्तो ज़रूरु कंदा। कादन मां ही दुख बर्दाश्त करे न सघंदसि। जेकॾहिं पनाह खे कुझु थियो न त मां बि ज़िंदा रही कोन सघंदसि। बशीरा यार तूं पंहिंजो पाण खे संभाल। तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे? जॾहिं बि दिलि दुखी थींदी आहे त अची तोसां ई सूर सलींदो आहियां।
मां तोसां वाइदो थो कयां त पनाह खे कुझु बि न थियण ॾींदुसि। सिर्फ़ इहा पक थिए त हू अगवा थियो आहे या पाण मुंहुं करे निकिरी वियो आहे। असां ॿिन्हिनि जी पीढ़ीअ जो सहारो आहे। पनाह खां सवाइ न त तूं जी सघंदे न ई वरी मां। मूं सोचियो हुयो त फ़क़ीर खे ख़ौफ़ज़दा करण में असां कामयाब थी वेंदासीं, पर फ़क़ीर जा माण्हू तव्हांजे मथां कंट्रोल करे बीही रहिया ऐं तव्हांखे का ख़बर ई न पई। असांजो पूरो ख्याल फ़क़ीर मथां हुयो। उन्हनि जे माण्हुनि तरफ़ असांजो ख्याल ई न हुयो। न ई तो असांखे ॿुधायो हुयो त फ़क़ीरो को असां सां धोखो करे सघे थो। जेकॾहिं फ़क़ीर जे मथां मूंखे पूरो भरवसो हुजे हा न चाचा, त तव्हांखे उते वठी न हलां हा। जेको थियो गुज़री वियो, तव्हां उन खे छॾियो। इहो ॿुधायो त हुननि जो छा करिणो आहे। असां लाइ कहिड़ो हुकम आहे? फ़क़ीर खे हथीको करे हुनखे कादन जे हवाले करणो पवंदो। जेकर असां ईअं न करे सघियासीं न त तव्हांखे त कुझु कोन थींदो, पर मां मारियो वेंदुसि। छो त वारस लावारस न आहे जो तोखे मरण ॾींदो। पोइ कुझु बि करे फ़क़ीर जो बिलो कयो चाचा। जेकॾहिं फ़क़ीरो ज़िंदा रहंदो न त मां ज़िंदा न रहंदुसि। साहब अॼु खां पोइ असां सभु फ़क़ीर जे पोयां लॻूं था। तमामु जल्द असां तोखे फ़क़ीर जो बिलो करे ॾियूं था। तव्हां बेफ़िक्र थी वञो, पंहिंजी ड्यूटी कयो। फ़क़ीरो ॼाणूं त असां ॼाणूं। आखिर तव्हां सां मसइलो छा आहे? मसइलो असां सां न आहे, मसइलो तव्हां सां आहे। हाणे अच्छा अच्छा कहिड़ो मसइलो आहे? हाँ धण कयो काॾे पिया वञो? असां सोचो ज़रूर को हिननि सां मसइलो आहे। असां बि जांच ते आया आहियूं बा। असां सां को बि मसइलो हुजे उन्ही में तव्हांजो छा? असांजे पोयां छो था अचो? बाबा चङाई जो त वक़्तु ई न आहे। तव्हांजी चङाई खां ईअं ई चङा आहियूं। मुबारक, ख़ैर मुबारक। बाबा मूंखे मारी जो पियो। इन करे तोखे मारियुमि जो तो में कंहिं बि क़िस्म जो को बि रोब न आहे। हिकिड़ो छोरो उहो बि तोसां न ॾिनो। जेकॾहिं मां हुनखे दड़को ॾियां न त पोइ छा बाबा? उहो वरी ॿिए चकर ॾिसजांइ न। त जॾहिं दड़को ॾिनोमांसि त पोइ ॾिसजांइ त मूं में केॾो रोब आहे। हा अम्मा वक्ती पनाह जी का भी ख़बर नथी पए। कादन ॻोल्हे ॻोल्हे थको आहे, पर कादन ॻोल्हे थी कोन सघंदुसि जेसीं ताईं तव्हां नथा चवो। बशीरा, रिश्ता माण्हूअ खे ॾाढो कमज़ोर करे छॾींदा आहिनि। जॾहिं न साईं भूरल ऐं दिलमुराद ख़ान ज़िंदा हुआ त हिन रियासत में मां पंहिंजो पाण खे तमामु वधीक ताक़तवर समझंदी हुअसि, पर हाणे उन्हनि जे वञण खां पोइ ईअं थो लॻे त मूंखां वधीक ॿियो को बि कमज़ोर न आहे। अम्मा तव्हां वटि त जीअण जो सहारो आहे शाह मुराद, पर मां ऐं कादन पनाह खां सवाइ जी कोन सघंदासीं। काश न्याणीअ जी जाइ ते दिलमुराद ख़ान खे पुट ॼमे हा ऐं हू शाह मुराद हुजे हा त मुंहिंजे जीअण जो सबब पैदा थी वञे हा। बशीरा तूं राज़न खां वाकिफ़ आहीं, पोइ बि चवीं थी त मुंहिंजे जीअण जो सहारो आहे। अम्मा जेकॾहिं ईअं आहे त पोइ राज़ खे ज़ाहिर छो नथा कयो? आख़िर इहो राज़ केसीं ताईं राज़ रहंदो? जंहिं ॾींहुं इहो राज़ खुली वियो हुन ॾींहुं असां ही रियासत विञाए वेहंदासीं बशीरा। पोइ हिन रियासत मथां असांजो न पर निहाल वारनि जो हक़ बणिजी वेंदो। ऐं निहाल
हिन रियासत मथा पंहिंजे पुट फ़कीरे खे सरवान करे विहारे छॾींदो ऐं हितां जो हर ग़रीब ऐं मिस्कीन माण्हू अज़ाब में अची वेंदो। इन करे निहाल ऐं फ़कीरे जी मौत ताईं हिन राज़ खे राज़ ई रखणो पवंदो। निहाल खान या हकीकत आहे या तूं कंहिं जाल में फासाइण थो चाहे? सुबेदार साहब हिन वक़्तु सभिनी जो दुश्मन बाक़ी हाणे तोखे फासाए मां पंहिंजे दुश्मन खे मज़बूत करणु नथो चाहियां। ने दुश्मन असांजा अहिड़ा हाल कया आहिनि हू छा थो सम्झे त मां चाहींदुसि त पंहिंजे दुश्मन खे अञा बि फ़ाइदो रसे न। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे न निहाल खान त पोइ अमां बख्ती ऐं कादन जे विच में इख़्तिलाफ़ पैदा करे सघजनि था। रियासत